दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां असांजे मुआशरे में इंसान बुख ते जिंदगी गुजारनि था पिया, उन्हनि खे केरु रुपयो ॾियण लाइ तयार न आहे। ॿिए तरफ़ तव्हां असांजूं फज़ूल ख़र्चियूं इन सतह ते वधी वियूं आहिनि। जेकॾहिं को इंसान तव्हां असांजे मुआशरे में मरे थो पियो त उन जे नाले ते 1000 रुपया लिखाए था अचो। ज़िंदा इंसान खे केरु कपिड़ो ॾियण लाइ तयार न आहे, मुर्दा इंसान जे नाले ते कपिड़ा लिखाए था अचो। कपिड़े जी ज़रूरत ज़िंदा इंसान खे या मुर्दा इंसान खे आहे? पैसनि जी ज़रूरत ज़िंदा इंसान खे आहे या मुर्दा इंसान खे आहे? छा तव्हां असां पंहिंजे समाज खे इन क़ाबिल बणायो आहे जो कंहिं ॾुथड़ियल इंसान जी हिन समाज में मदद थी सघे? को अंग उगाड़ो आहे त उनखे कपिड़ो ॾेई सघूं। तव्हां असां पंहिंजे समाज में जेके फ़लसफ़ा घड़ी छॾिया आहिनि उहे त इंसानियत जा दुश्मन आहिनि, इंसानियत जा सभ खां क़ातिल आहिनि, जो ज़िंदा इंसान खे कपिड़ो नथा फ़राहम करे सघो ऐं मुर्दा इंसान जे नाले ते तव्हां असांजे हिन मुआशरे में कई कपिड़ा जेके लिखाइजी था अचनि। ज़िंदा इंसान खे जेको हिकु रुपए लाइ सिके थो पियो, मानी दॿे लाइ सिके थो पियो, उनजी मदद नथा करे सघो, पर उहो इंसान जॾहिं फ़ौत थिए थो उनजे नाले ते 1000 रुपया लिखाए था अचो। छा इहा अक़लमंदी आहे? पंहिंजे इन्हनि रिस्मनि, पंहिंजे इन्हनि रवाजनि जो तव्हां असांखे जाइज़ो वठणो पवंदो। जेकॾहिं उन्हनि रस्मनि, उन्हनि रवाजनि में इंसानियत है त बिस्मिल्लाह, जेकॾहिं उहे रस्म, उहे रवाज इंसानियत जा दुश्मन आहिनि त पोइ तव्हां असांखे अलल ऐलान अहिड़नि रस्मनि, अहिड़नि रवाजनि खां लाताल्लुकी करणु खपे।